अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदासीं तो मोरो में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्क्स यूनियन लेबर सेपको मोरो जे चेयरमैन इम्तियाज अली मल्ला जी अगवानी में वापडा अंदर मुख्तलिफ बिजली कंपनियन आइस्को इस्लामाबाद लेस्को लाहौर थर्मल पावर गुड्डू कश्मीर के निजकारी करण खिलाफ कम छॾ हड़ताल करे बांध ते कारियूं पटी वधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में मज़दूरनि पोरियतनि मुलाज़िमीन वॾी तादाद में शिरकत कई। मुज़ाहिरीन जो हथनि में प्लेकार्ड बैनर हुआ जंहिं ते वापडा जी निजकारी खिलाफ नारा लिखल हुआ। मुज़ाहिरो वापडा ऑफिस खां शुरू थियो जेको मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदो। ॿीहर वापडा ऑफिस पहुतो जिथे अॻवाननि इम्तियाज अली मल्ला असलम ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कंहिं बि सूरत में वापडा जी निजकारी खे क़बूल न कंदासीं। इहो अमल हुकूमत जे मुलाज़िम ऐं अवाम दुश्मनी ते बदल आहे। इन्हनि चिता ॾिनो त वापडा जी निजकारी वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।